सवाल खान तो असांजे छोकिरीअ जो छा सोचियो आहे? छोकिरीअ छा सोचियो आहे? मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए आशिमा, छा छोकिरी वारनि खे फासाइण वारो मां आहियां या? हा, उन्हनि खे फासाइण वारो त दिलावर खान आहे, तव्हांजो चङो मुड़ुसु भाउ दिलावर खान। वञो वञी उनजो दरवाज़ो खड़कायो, मूं वटि जो आया हो। असां त पग तुंहिंजे सिर जे मथां रखी आहे। ॾिसां थो मां, सम्झां थो त तव्हांजी दिलि में मुंहिंजे लाइ केतिरी इज़त आहे। सभु हिकु जहिड़ा न आहिनि हूंदा सावल खान। पर मूं त तव्हां में को अहिड़ो चङो मुड़ुसु न आहे ॾिठो जंहिंजे लाइ मां पंहिंजे जान जी बाज़ी लॻायां। आहे को तव्हां में अहिड़ो मुतबर? बाक़ी रही चङे मुड़ुस जी ॻाल्हि, सो हींअर त खान साहिबु सभु को पंहिंजे घर जो चङो मुड़ुसु आहे। इहे तव्हांजा मसइला आहिनि, पाण वञी हल कयो, मूंखे को लाचार आया? शेरला सवाल एॾो रुखो छो बणिजी वियो आहे? चङा मुड़ुस इहो बार खणणु एॾो सवलो न आहे बाबा साईं। इहो बार उहो ई खणंदो जेको फ़ैसिला कंदड़ हूंदो। असल हक़दार चाकर खण खां पोइ दिलावर आहे, उनखे बि आज़मायूं था, ॾिसूं त हू छा थो करे, पोइ फ़ैसिलो कंदासीं त छा करणु घुरिजे। बाबा साईं दिलावर खान जे तरफ़ खां को बि खड़तेल न निकिरंदो, वरी बि उन सां ॻाल्हाए ॾिसूं था। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।